ज़ाहिलनि जी वॾी निशानी इहा आहे त जॾहिं उहे पुॼी न आहिनि सघंदा त उहे झेड़ो करणु शुरू कंदा आहिनि। कुझु माण्हू तव्हां खां पुछंदा आहिनि त तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो। असुल में उहे हिसाब लॻाईंदा आहिनि त तव्हांखे केतिरी इज़त ॾिनी वञे। हर इंसान पंहिंजी ज़बान जे पोयां लिकियलु हूंदो आहे। अगरि कंहिंखे सम्झणो आहे त उनखे ॻाल्हाइण ॾियो। दुनिया बदतर खां बदतरीन थी वेंदी बुरनि माण्हुनि जे करे न, पर सुठनि माण्हुनि जी ख़ामोशी जे करे। दौलत ऐं उहिदा इंसान खे आर्ज़ी तौरु वॾो कंदा आहिनि, पर इंसानियत ऐं सुठो इख़लाक़ इंसान खे हमेशह बुलंद दर्जे ते रखंदा आहिनि। पाण खे ख़ुशि रखणु चाहियो था त हर शइ खां लुत्फ़ वठो। कंहिं शइ जा आदी न थियो, छो जो आदतूं अक्सर ज़लील कंदियूं आहिनि। ज़िंदगी कॾहिं बि आसान नाहे हूंदी, उनखे हमेशह आसान बणाइणो पवंदो आहे। कंहिंखे नज़रअंदाज़ करे ऐं त कंहिंखे बर्दाश्त करे।